नाज़रीन, लाड़काणे में ट्रैफिक जो बदतरीन निज़ाम आहे। अक्सर करे हर मोड़ ऐं चौक ते ट्रैफिक मुअत्तिल रहे थी, जॾहिं त ट्रैफिक एहलकार नज़र ई नथा अचनि, जंहिं सबब शहरी असाब में मुब्तला आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे में ट्रैफिक की बेहतरी लाइ शहर अंदर बथाणा हूंदे भी ट्रैफिक में सुधारो न अची सघियो आहे। ट्रैफिक पुलिस जा एहलकार ड्यूटी करण बजाय रोडन के पासनि ते भी कचहरियूं करण लगा। शहर में ट्रैफिक जा इंतजाम अणपूरा हुजण करे शहर की मुख्य रोडन ते ट्रैफिक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। ईद ख़रीदारी लाइ निकतल शहरी सख्त परेशानियुनि के मुंहुं ॾियण लगा आहिनि। जॾहिं त इन हवाले सां शहर मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ट्रैफिक वॾी जाम लगी पई आहे। ईद जो मौक़ो लॻो पियो आहे। ट्रैफिकर आहिनि न जो कंहिंखे हटाइनि, वॾी परेशानी में अचे ऐं का शइ वठी नथा सघूं, न वरी गाॾी करे रोड ते माना हलाए था सघूं। माना वॾी परेशानी लगी पई आहे। DC साहब खे कमिश्नर खे अपील था कयूं त इहा ट्रैफिक हटाई वञे ऐं ट्रैफिक वारा मुकमल बीहारिया वञनि। असांखे वॾी तकलीफ़ आहे त ईद जो मौक़ो लॻो पियो आहे, ट्रैफिक जाम लगी पई आहे, ट्रैफिक पुलिस कुछ कमकार नथी करे। ये तकलीफ़ ॾाढी असांखे, आम शहरी हर माण्हू परेशान लॻो पिया हिन वक़्तु। ट्रैफिक जो कुछ भी इंतजाम ना है, का भी शइ ना है। ॾिसो था पाण न कीअं फाथा पिया आहियूं। पुलिस हो बीठा ॻाल्हि कचहरी कीअं था कनि पुलिस वारे ट्रैफिक वारा। काई भी इंतजाम ना है, काई भी इंतजाम न अथव। हक़ीक़त इंतजाम छा कयूं पाण नथी सम्झ में इंतजाम। हाँ होते कचहरी था कनि ट्रैफिक वारा, कोई इंतजाम ना आहे। कंहिं गवर्नमेंट जो हिसाब न की SP साहब को कहिड़ो बीठा और बकरा हुते बीठा आहिनि पीढ़ीअ ते, होते मोटरसाइकिल पार्किंग आहे सही तरीक़े सां। ॿुधायो तव्हां कीअं फाथा पिया आहियूं। ट्रैफिक जो ॾाढो निज़ाम ख़राब आहे। हिते जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे न इंतिहाई ख़राब आहे। रोड रस्ता तव्हां पाण ॾिसी सघो था। ख़ुदा रा असां सिंध गवर्नमेंट खे चऊं था त हिन शइ ते तवजो करे। लाड़काणो हूअं अॻ में ई तबाह आहे, मोहन जो दड़ो आहे, पर ट्रैफिक में को भी निज़ाम सही ना आहे। हिते ट्रैफिक वारा अगरि जेकॾहिं हिन सॼे बंदर रोड ते जेकॾहिं सिर्फ़ु ॿ बि बीहारनि न, उहो होशियारी सां बीठा हुजनि त हिते कोई भी न ट्रैफिक जाम थिए, न ई को आवाम ख़रीदार वारो जेको आहे परेशान थींदो। ट्रैफिक जा इंतज़ाम इहे आहिनि जेके 2 ॾींहं लॉकडाउन थिए थो, उन में जेके माण्हू नथा ॿाहिरि निकिरनि ऐं वरी जीअं अचानक अची था वञनि ॿाहिरि रोडनि ते, त पोइ हालत इहा ई आहे जेका हिन महिल तव्हां ॾिसो था त ट्रैफिक केतिरी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त SSP लाड़काणो नोटिस वठे ऐं शहर अंदर ट्रैफिक के बेहतर नमूने हलाइण लाइ पुलिस जी नफ़री वधाए त जीअं ट्रैफिक जाम जे आज़ार मां शहरियुनि जी जान आजी थी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।